बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वसल्लल्लाहु अला मुहम्मदिन व अहले बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन व लअनतुल्लाहि अला आदाइहिम अजमईन अम्मा बाद क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मुहकम किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलिल्लाहि अलन्नासि हज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला। नाज़रीन किराम सामिन मोहतरम सलामुन अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम असां अॼु हज बैतुल्लाहिल हराम जे मौज़ू ते तव्हां सां मुख़ातब आहियूं ऐं असां अॼु बयानु कंदासीं त हज जी माना छा आहे ऐं हज कंहिं ते वाजिबु आहे ऐं हज करण जो फ़ाइदो छा आहे ऐं नंबर 4 हज न करण जो नुक़सान छा आहे। सभ खां पहिरियां हज जी लुग़वी माना आहे कंहिं शइ जो क़स्द या इरादो रखणु ऐं इस्तिलाह में मख़सूस आमाल अंजाम ॾियण जी नियत सां बैतुल्लाह जो क़स्द करणु मके मदीने वञण खे हज चवंदा आहिनि। ऐं हज अंजाम ॾियण लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद थी रहियो आहे वलिल्लाहि अलन्नासि हज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला। अल्लाह जे लाइ माण्हुनि ते उन घर जो हज वाजिबु आहे जेकी इस्तिताअत रखनि था, यानी हज उन्हनि माण्हुनि ते वाजिबु आहे जेकी हज करण जी कुदरत ऐं इस्तिताअत रखनि था ऐं जंहिं शख़्स इनकार कयो हज जो अल्लाह ताला ॿिन्ही जहाननि खां गनी आहे। नाज़रीन हज हिकु अहिड़ी इबादत आहे जंहिंखे गुज़रियल अंबिया ऐं आइमा ऐं आसमान ते रहंदड़ फ़रिश्तनि बि अंजाम ॾिनो आहे। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम खां कंहिं शख़्स सवाल कयो मौला जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अबुल बशर हज़रत आदम अलैहिस्सलाम केतिरा हज अंजाम ॾिना। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था सबउ मिअत हजतन माशियन अला क़दमैनि। जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम 700 मरतबा हज अंजाम ॾिनो, उहो बि पैदल। ऐं उन शख़्स वरी सवाल कयो मौला इहो ॿुधायो त आसमान में रहण वारी मखलूक मां सभ खां पहिरियां कंहिं हज अंजाम ॾिनो। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था सभ खां पहिरियां हज़रत जिब्राइल अमीन हज खे अंजाम ॾिनो। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था फ़रद अलैकुम हज बैतुल्लाहिल हराम। परवरदिगार अव्हां ते हज बैतुल्लाहिल हराम वाजिब कयो आहे। काबतुल्लाह जे हज खे परवरदिगार पंहिंजी इज़त जे साम्हूं झुकण वारनि जे लाइ निशानी ऐं अलामत करार ॾिनो आहे ऐं पंहिंजी मखलूक मां उन्हनि माण्हुनि खे चूंडियो आहे जेकी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे सॾ ते लबैक चवंदा आहिनि ऐं उन जे कलमनि जी तस्दीक़ कंदा आहिनि। ही अल्लाह जा उहे प्यारा बाना आहिनि जेकी इन इबादत में वापार में बराबरि फ़ाइदो माणे रहिया आहिनि ऐं बख़्शिश जे वादेगाह तरफ़ तेज़ी सां वधी रहिया आहिनि। हज बि उन्हनि इबादतुनि मां हिकु आहे जंहिंजो फ़ाइदो बि हाजी जे नसीब में अचे थो। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था हज ऐं उम्रो गुरबत खे टारे ऐं गुनाहनि खे धोई छॾींदा आहिनि। नाज़रीन हज उहा इबादत आहे जो जेकी गुनाह माफ़ थियण वारा न हुजनि
हज करण सां उहे गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। ऐं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम पाण करीम खां हदीस नक़ल कनि था, जंहिंमें पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, जेको बि शख़्स दुनिया ऐं आख़िरत जे फ़ाइदे खे हासिल करणु चाहे त उनखे घुर्जे त काबतुल्लाह जो क़स्द करे, याने हज अंजाम ॾिए, त अल्लाह ताला दुनियावी ऐं उखरवी हाजत पूरी करे छॾींदो। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, रजुलुन ख़रज मुजाहिदन फी सबीलिल्लाह फमात फलहुल जन्नह। जेको शख़्स अल्लाह जी राह में निकिरे ऐं अल्लाह जी राह में उहो शख़्स शहीद थी वञे, उहो शख़्स मरी वञे, त उन जे लाइ जन्नत आहे। ऐं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, व रजुलुन ख़रज हाजन, हिकिड़ो शख़्स हज ते निकिरे, फमात फलहुल जन्नह, ऐं उहो हाजी साहब अगरि रास्ते में ई इंतकाल करे वञे त इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, उन शख़्स जे लाइ बि जन्नत आहे। हाजी साहब जे लाइ उन हज जो फ़ाइदो इहो आहे त उन जे लाइ जन्नत आहे। ऐं हज वाजिब थियण खां पोइ अंजाम न ॾियणु गुनाहाने कबीरा मां आहे, ऐं अंजाम न ॾियण वारो काफ़िर आहे। ऐं क़यामत जे ॾींहुं हज अंजाम न ॾियण वारो शख़्स यहूदी ऐं नसरानी थी उथंदो। अल्लाह ताला असां सभिनी खे हज बैतुल्लाह नसीब करे। आमीन या रब्बल आलमीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।